जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 6 डिसेंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी नवमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ ओवरऑल एवरेज ही रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं हुननि जो आनंददायी हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो कोई अटकियल कम पूरो थियण जी अॼु संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। ख़ासि करे हुननि खे पंहिंजे पेट जो अॼु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु गांइ खे चारो खाराइण या साई शइ जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन धान्य जी अॼु हुननि खे प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। सूर्य भगवान के जल चारण अॼु हुननि जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी, हुन सां अपमान थियण जो भय हुननि खे सताए थो सघे। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं साधारण रहंदो त अॼु जो ओवरऑल ॾींहुं एवरेज ही रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु सफलता यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो, उन्नति थियण जी संभावना आहे। धन धान्य जी अॼु हुननि खे प्राप्ति थींदी। मन ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे अखियुनि जो ऐं गले जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। थी सघे त अॼु थधियूं शयूं अवॉइड करणियूं आहिनि। गांइ खे चारो खाराइण या ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। बाक़ी अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। अॼु हुननि खे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो भय सताइण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। अॼु कोई भी भगवान गणेश जे मंदिर वञी करे हुननि खे काई न काई मिठी शइ जो भोग चाढ़ण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। महादेव जे मंदिर जा रहस्य। त अॼु जे एपिसोड में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, जॾहिं तव्हां महादेव जे मंदिर वेंदा आहियो त तव्हां ॾिठो हूंदो कि माण्हू 3 दफ़ा तारी वॼाए करे ही पोइ ॿाहिरि निकिरंदा आहिनि। त जॾहिं भी तव्हां महादेव जे मंदिर वञो, भगवान के खीर, जल, बिलपत्र,
गुल दुर्वा अंबीर गुलाल हे सभु चाढ़े करे 3 दफ़ा चाढ़ण जो छा महत्व हूंदो आहे उहो ॿुधाईंदासीं। त इहो मञियो वेंदो आहे कि जॾहिं तव्हां पहिरीं तारी वॼाईंदा आहियो त पंहिंजी उपस्थिति महादेव जे अॻियां रखंदा आहियो कि मां तव्हांजे दरवाजे ते वेठो आहियां। ॿी तारी जो महत्व हूंदो आहे कि तव्हां चाहे घुरो चाहे न घुरो महादेव सदा ई तव्हांजा भंडारा भरपूर कंदा आहिनि, इहो मञियो वेंदो आहे। ऐं 3 तारी वॼाइण खां पोइ इहो लॻंदो आहे कि महादेव जे चरणनि में तव्हां पंहिंजो स्थान ॻोल्हींदा आहियो ऐं इहा ई उमेद कंदा आहियो कि महादेव पंहिंजे चरणनि में तव्हांखे स्थान ॾींदा। त तव्हां जॾहिं बि महादेव जे मंदिर वेंदा भगवान जी पूजा करण खां पोइ 3 दफ़ा तारी वॼाए करे महादेव खे प्रसन्न कंदा त महादेव जी कृपा तव्हांजे मथां सदा ई बरक़रार रहंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे परेश जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे स्थान परिवर्तन करण था चाहिनि। छा हुननि जे लाइ हुननि जे कुंडली में विदेश योग आहे? त परेश जी बिल्कुलु तव्हांजे कुंडली में विदेश जो योग आहे। जेतिरो जल्दी थी सघे तव्हां प्रयत्न शुरू कयो, भाग्य तव्हांखे साथ ज़रूरु ॾींदो ऐं तव्हां सफलता पाईंदो ई पाईंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@synthiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।